अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आया मोहम्मद यासीन है। तव्हां ॾिसी रहिया आहियो मोहम्मद यासीन यूट्यूब चैनल। दोस्तों जो कि इन वीडियो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त मारवी सिंधु जी कहानी। दोस्तों वीडियो पसंद अचे तो वीडियो के लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं चैनल के सब्सक्राइब करे घंटी के बटन ते लाजमी क्लिक कंदा त जीअं हर नई अचण वाली वीडियो जो नोटिफिकेशन तव्हांखे आसानी सां मिली सके। तो दोस्तों वधीक तव्हांजो टाइम न पिया वेस्ट कयूं, वीडियो स्टार्ट पे कयूं ऐं तव्हांजो टाइम न पिया वेस्ट कयूं। दोस्तों वीडियो स्टार्ट। दोस्तों जी त मारवी सिंधु शहर मोरो से ताल्लुक़ रखे ऐं उहो अॼुकल्ह सिंगर कीअं बणी उहो मां जो कि इन वीडियो में तव्हांखे ॿुधायां पियो। दोस्त नंढे हूंदे खां मारवी सिंधु खे शौक़ु हूंदो हुयो त मां नंढे हूंदे ई ॻायां त जीअं मां अॻिते वधी सघां। दोस्तों जी त हिनखे नंढे हूंदे ई शौक़ु हूंदो हुयो त मां ॻाइणु सिखां ऐं छो न मां कुझु अॻिते अचां। दोस्तों कंहिं दौर में छोकिरियूं घटि ॻाईंदियूं हुयूं ऐं मर्द घणो ॻाईंदा हुया, पर औरतुनि में घटि हूंदियूं हुयूं ॻाइणियूं। दोस्तों जी त नंढे हूंदे मारवी सिंधु पंहिंजे घर में रहंदी हुई ऐं हुन खां थोरो उते थोरो ॻाईंदी वग़ैरह हुई ऐं हुनखे उतां ई पंहिंजो शौक़ु जागी पियो। दोस्तों जीअं त मुमताज़ मोलाई अॻे दौर में शाइरी कंदो हुयो ऐं हिनखे शाइरी ॾींदो हुयो ऐं हिन हिकिड़ो स्टूडियो में पंहिंजो एल्बम कयो हुयो। उहो एल्बम काफ़ी हिट वियो हुयो, उन में मारवी सिंधु जो नालो वॾो थी वियो हुयो। त दोस्तों हलंदे हलंदे अहिड़ा एल्बम ईंदा वेंदा हुया मारवी सिंधु जा ऐं अॻिते हली मारवी सिंधु जो इलाही नालो वधियो ऐं पोइ हिनखे मोरे जी मलकां सॾियो वेंदो हुयो। त दोस्तों कंहिं दौर में मारवी सिंधु जा तमामु घणा गाना हलंदा हुया ऐं तमामु वॾो हिन जो नालो हूंदो हुयो, तमामु वॾो ऐं तमामु हिन जो वॾो नालो हूंदो हुयो। यानी हीअ सिंध जी तमामु वॾी नाले वारी फ़नकार बणिजी चुकी हुई। तो दोस्तों ही हुई अॼु जी कहानी। अगर तव्हांखे अॼु जी वीडियो तव्हांखे पसंद आई तो वीडियो के लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं चैनल के सब्सक्राइब करे घंटी के बटन ते लाजमी क्लिक कजो। तो दोस्तों इसी ताईं ॾींदा मोहम्मद यासीन के इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।